अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, असांजा जेके हींअर फसल आहिनि, मिसाल काटन आहे, वीट आहे, शुगर केन आहे, मस्टर्ड आहे, राइस आहे, या असांजा मतिलबु वेजिटेबल्स आहिनि, या फाइबर क्रॉप्स आहिनि, या सीरियल क्रॉप्स आहिनि, या असांजे जेके आहिनि ग्रासिस आहिनि। हाणे मौसमियात जी तब्दीली जे करे उन्हनि ते तमामु घणा इफेक्ट अचनि पिया, ठीकु आहे। पर जेकॾहिं पाण शुगर केन ऐं काटन जी ॻाल्हि कंदासीं त वधि में वधि बीमारियूं इन्हनि ॿिनि फसलनि ते तमामु घणियूं ईंदियूं आहिनि। काटन क्रॉप ते ईअं किताब रिपोर्ट कंदा आहिनि त लॻभॻि माना 36-38 खां मथे जेको आहे डिज़ीज़ लॻंदियूं आहिनि। पर जेकॾहिं शुगर केन में ॾिसूं त बि हिकिड़ी वॾी फ़हरिस्त आहे, जंहिंमें मतिलबु असांजा जीत आहिनि, कीड़ा आहिनि, स्टेम बोरर आहे, रूट बोरर आहे, ऐं शुगर केन टॉप बोरर आहे। उन खां अलावा कुझु फंगल डिज़ीज़ आहिनि। उन्हनि सभिनी जी मैनेजमेंट या ज़मीन जी तयारी खां वेंदे हार्वेस्टिंग ताईं असां वटि इहो तमामु घणो लाज़िम हूंदो आहे त हिन सूरत हाल में जेका मौसम असांजी हले पई, या मौसम असांजे इंसान जानवरनि ऐं ॿूटनि खे तमामु घणो नुक़सानु पिया ॾियनि। जेकॾहिं असां पंहिंजे फसल जी सुठे नमूने सां देखभाल न कंदासीं, असां पंहिंजे फसलनि जे सार संभाल न लहंदासीं, त इहे शयूं असांखे ॾींहों ॾींहुं ईंदियूं नुक़सानु ॾींदियूं। मां सम्झां थो जेको ज़मीनदार शुगर केन कमनि जे फसल में घटि में घटि 1200-1400 मणनि खां जेकॾहिं मिसाल घटि फसल थो खणे त उन जी उहा कामयाबी कोन्हे को। छाकाणि त हिन खे जेकॾहिं असां हिकु त टाइम वधीक लॻंदो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं घटि में घटि टाइम आहे त बि साल माना 10 महीना घटि में घटि, या साल असांजा कुझु जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जेके 10 महीननि 11 महीननि में थी वेंदियूं आहिनि, मेच्योर थी वेंदियूं आहिनि, उहे असांखे सुठी पैदावार ॾींदियूं आहिनि। पर के जिन्सूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजूं ईअं सम्झो 14 महीननि खां मथे वठंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं असां उन्हनि जी प्रॉपर तरीक़े सां मैनेजमेंट न कंदासीं ऐं सुठी पैदावार न खणंदासीं साल में, त असांखे जेको आहे उन्हनि फसलनि जो पोखण जो फ़ाइदो कोन्हे को। हींअर जेकॾहिं मिसाल हिन पोज़ीशन में डिज़ीज़ जो ॾिसूं, या मिसाल जेका असांजी नेरी कमंद हूंदी आहे, जेका माना शुरूआति में कमंद असां 2 सीज़न में पोखींदा आहियूं। हिकिड़ो असां पोखींदा आहियूं फरवरी मार्च में, ठीकु आहे, 1 फरवरी खां वेंदे आख़िरी मार्च ताईं। ॿियो असां पोखींदा आहियूं अगस्त, मतिलबु जेकॾहिं 1 अगस्त चऊं या 15 अगस्त चऊं, इहे 10-15 ॾींहं असां कंसीडर करे सघूं था वेंदे सेप्टेम्बर ताईं। अगस्त, सेप्टेम्बर, अक्टूबर ताईं बहरहाल माना ईअं सम्झो त अक्टूबर नवंबर ते हलियो वेंदो आहे, ठीकु आहे। त इहे 2 सीज़नूं आहिनि असां इन्हनि में कमंद पोखींदा आहियूं। पोइ कमंद में असां जेको आहे लटियासी ज़मीन हुजे, उन में पाणी खणण जी सलाहियत सुठी हुजे, उन खां अलावा उन में हवा जो दाख़िल सुठे नमूने सां थिए, नामियाती मादो हुजे उन में, मतिलबु इहे सभु शयूं वॾी महिनतियूं रखनि। हाणे अॼु जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं त कमंद जे डिज़ीज़ जे हवाले सां, त तव्हां पंहिंजे हींअर कमंद खे ॾिसंदो, जेकॾहिं मिसाल हीउ पन आहे असांजो, ऐं शुरूआति हेठि खां ॾिसंदो, कमंद में कुझु डिज़ीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे ज़ाहिर कोन थींदियूं आहिनि। मिसाल हिननि में जेके हीअ असांजो तव्हांखे ॾिसण में अचे, थोरो कोशिशि कंदासीं। हाणे रती बि लॻंदी आहे कमंद में, ठीकु आहे। माना कमंद में फंगस, कीड़ा, जीत, महलो, थिरड़ो, जूं, इहे सभु डिज़ीज़ लॻंदियूं आहिनि। इन्हनि जी मैनेजमेंट में जे लाइ तव्हां कोशिशि कयो, पंहिंजे ज़रई माहिरनि सां राब्तो कयो, ठीकु आहे। तव्हां पंहिंजे जेके इलाइक़े में एग्रीकल्चर जूं ऑफिस हुजनि उते राब्तो कयो, उन्हनि खे तव्हां रिपोर्ट कयो। असां तव्हांखे अवेयरनेस ॾींदासीं, तव्हां कोशिशि करे असांखे जेको आहे फसल जा सुठा फ़ोटूं मोकिलींदव। जेकॾहिं मिसाल असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी, तव्हांजी रहनुमाई करे सघूं था। अदरवाइज़ जेका शइ तव्हांजी ज़मीन ते ज़रई माहिर अची विज़िट कंदो, उहो तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदो आहे। हिन पोज़ीशन में या हिन कंडीशन में माना ढगे जा हर जेके आहिनि उहे तमामु घणी अहमियत था रखनि, डिज़ीज़ मैनेजमेंट तमामु घणी अहमियत रखनि, ऐं हिन पोज़ीशन में फर्टिलाइज़र ख़ासि तौर ते फास्फोरस वारा भाण ऐं नाइट्रोजन वारा भाण ॾियण में त असांजो घणो फ़ाइदो आहे। सल्फर ॾियण सां, या जेकॾहिं मिसाल असां ॿी मैनेजमेंट जेकॾहिं ख़र्च बर्दाश्त करे सघूं था, त पोटाश वग़ैरह बि शुरूआति खां ॾींदासीं, त असांजो इन्हनि शयुनि जो फ़ाइदो आहे। मौसमियात जी तब्दीली जे करे जेतिरा चैलेंज असांखे अचनि था, ओतिरी असांखे वधीक महिनत करणी पवंदी, ठीकु आहे न। जेकॾहिं महिनत असां न कंदासीं पंहिंजे फसलनि ते, पंहिंजे मतिलबु एग्रीकल्चर ते, ज़राअत ते, त ईअं सम्झो ॾींहों ॾींहुं चैलेंजिस वधंदा वेंदा। उम्मीद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। असांजा कोई आइडियाज़, असांजी डिस्कशन हूंदो आहे। तव्हांजा जेके सुवाल हुजनि, तव्हां जेको हुजे का ॻाल्हि,
कमेंट में पुछणु चाहियो था बिल्कुलु कमेंट कजो। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।